इन वक्त मौजूद आहियूं थरकोल ब्लॉक 1 जे ॻोठ वरवाई में। ही ॻोठ तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ब्लॉक 1 जी जेका खोटाई थिए पई उन सबबि पहिरियों मुतासर थींदड़ ॻोठ आहे। अॼु हिते जेका से पाकिस्तान फिशर फोक फोरम तरफ़ां राजूनी कठ अवामी अदालत लॻाई वई आहे। उते पाकिस्तान फिशर फोक जो चेयरमैन मोहम्मद अली शाह ऐं हितां जा ॻोठाणा मौजूद आहिनि। उन्हनि खां पुछंदासीं त हू कंपनी जे हवाले सां कहिड़ियूं ज़्यादतियूं थियनि पियूं ऐं हू चवनि छा था। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। थर जे अंदरि कोई 30 खां 40 राजूनी कठ घुराईंदासीं। उन खां पोइ जेको आहे सो हैदराबाद में जेको आहे सो राजूनी कठ थींदो, पोइ कराची में थींदो। असां शाहिदियूं गॾु करे थर जे माण्हुनि सां जेकी ज़्यादती थियूं आहिनि उन्हनि जूं शाहिदियूं गॾु करे असां कराची में जिते जेको आहे सो बैनुल अक़वामी माहिर उते गॾु थींदा, रिटायर्ड जज उते गॾु थींदा, उते साफ़ी हूंदा, सिविल सोसाइटी हूंदी, माहौलियात जा माहिर हूंदा, पाणी जा माहिर हूंदा। उते जेको आहे सो सभु शाहिदियूं जेकियूं आहिनि उहो उते पेश थींदियूं ऐं हिननि कंपनियुनि जे ख़िलाफ़ु जेको आहे सो असां बाक़ाइदा हिकिड़ो राजूनी कठ जे ज़रिए हिननि ते केस दाख़िल कंदासीं ऐं हिननि जो जेको आवाज़ु आहे थर जे माण्हुनि जो उहो असां जेको आहे सो बैनुल अक़वामी सतह ताईं पहुचाईंदासीं। असांजा रस्ता रोक आहिनि, असांजा समा तव्हां ॾिसंदा त बेरियल आहिनि ऐं उतां खां परीं पासे हिकु रस्तो आहे जंहिंदा असांजो माल मवेशी बच्चा ॿार सभु पंहिंजे ज़मीनुनि ते वेंदा आहियूं ऐं उहो जेको आहे हिननि ज़बरदस्ती बंदि कयो थिए। असां उनखे रोकियो आहे ऐं उनखां पोइ असांखे धमकियूं FIR जूं ॾिनियूं वञनि थियूं ऐं असांखे जेको आहे चयो वञे थो त तव्हां जेको आहे जो ज़मीनूं न आहिनि ऐं उन्हनि में तव्हां न अचो। हीअ असां सां ज़ुल्म आहे। असांजे ज़मीननि ते कब्ज़ा, असांजे गसनि ते कब्ज़ा, असांजी ॿनियुनि ते कब्ज़ा ऐं हर शइ ते असां ते कब्ज़ो करे असांखे बंदि कयो पियो वञे। सरासरी ज़ुल्म हली रहिया, तारूं बारूं लॻी वियूं आहिनि। असांजा जेके माल मता आहिनि उहे सभु अंदरि तारुनि में उते ई चरंदा हुआ, उते ज़मीनूं जेके हुयूं उन्हनि में ई चरंदा। उहे ज़मीनूं हुननि कंट्रोल में आणे छॾियूं। सर्वी ज़मीनूं आहिनि, असांजा गौचर आहिनि, ॿियूं बि जेके कुझु आहिनि उहे हुननि कंट्रोल में आणे छॾियूं। असांजे हिन मेन रोड ते असांजा कारोबार हुआ जंहिंमें होटलूं हुयूं, कैबिनूं हुयूं, दर्जी, ॿिया जेके काफ़ी दुकान हुआ उहे जेके हिननि बंदि कराए छॾिया। उन्हनि जो को बि हिननि हल अॻु में न कढियो। असांखे अॻु में चवनि पिया तव्हां टपड़ खणो, जंहिंमें हिकिड़ी असांजी होटल बिल्डोज़ बि करे विया, बग़ैर इतला जे होटल बिल्डोज़ करे विया। ॿी होटल ते आया जेके इतला ॾिनो त शाम ताईं सामान खणी वञो, जेकॾहिं न खणंदा तव्हांखे असां बिल्डोज़ कंदासीं। इन्हनि सां इहे वाइदा कयल हुआ, वचन कयल हुआ त थर जे मारूअड़नि जो जेको आहे गुज़ारो माल ते अव्हां जे माल जा जेके गस आहिनि इहे बंदि न कया वेंदा। पर आहिस्ता आहिस्ता उहे माल जा गस बंदि करे हाणे असांजे अचण वञण जा लंघ बि बंदि कया विया आहिनि। असांखे बिल्कुलु बंदि कयो वियो आहे। हीअ रोड असांजो बंदि कयो वियो आहे। जो अॼु असीं हितां शहर था वञूं त 1000 रुपया किरायो ॾेई गाॾी करे किराए ते वेंदा आहियूं। न असांजी बस आहे, न रस्तो आहे। हीअ असांजे माल जा चिरागा गस पंध सभु बंदि करे छॾिया आहिनि हिननि। ऐं हीअ चवनि त असां मुआवज़ा ॾिना आहिनि, उहो मुआवज़ा अलाए कंहिंखे ॾिना आहिनि। असांखे मुआवज़ो कोन थो खपे, असांखे पंहिंजूं हाणे शयूं थियूं खपनि। जेको कोयलो जेको हले पियो हिन जा मालिक ज़मीन जा असां आहियूं सर, हुननि मां असांखे त कुझु कोन मिलियो आहे। जेको रोज़गार में अचनि था ॿाहिरियां माण्हू अचनि था, उहो ॿाहिरियां जेको ऑफिसर जेको ट्रांसलेटर अचनि था उहो ई जेको हिननि खे जेको कोयले वारे चाइनीज़ खे जो ग़लति इस्तेमालु कंदा आहिनि, ग़लति गाइड कंदा आहिनि। ॻोठ जे अधु खां घणी आबादी खे जेको आहे न चयूं त हीअ हिते जा मक़ामी आहिनि ई कोन। हीअ हुतां खां ॻोठनि मां ॿिए पासे खां तव्हां हिजरत करे वठी आया आहियो। जॾहिं त पीउ जो नालो आहे, पुट जो नालो लिखियो थो वञे त भई हीअ जेको पुटु आहे इहो हिते जो कोन्हे। किथे पुट जो नालो आहे त पीउ हुनजो ॿाहिरियों गैर मक़ामी करे छॾियो अथनि। हाणे इहो हिकिड़ो मेन त इशू इहो आहे। उन सां गॾोगॾु जेको माना हिननि मुआदो कयो त असां जल्द खां जल्द पेमेंट कंदासूं, तव्हां घर पंहिंजा ठाहियो। असां कॉलोनी जे लाइ ठाहिण जे लाइ उहो माना हिननि अधु मुआवज़ो कयो, उन खे असांखे तक़रीबन साल खनि थी वियो थियण वारो आहे। उहो बाक़ी मुआवज़ो कोन थो मिले। तव्हां ॻोठाणनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, पाकिस्तान फिशर फोक फोरम जो चेयरमैन आहे मोहम्मद अली शाह, उनजी बि ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिते ॻोठाणा शिकायत कनि पिया त थरकोल ब्लॉक 1 ते जेके कमु कंदड़ कंपनियूं आहिनि, साइनो सिंध ऐं शेंघाई कंपनी, उहे असां सां ज़्यादतियूं करे रहियूं आहिनि। असांजा गस घेड़ बंदि कया विया आहिनि। हीअ चवंदा रोड जेको मेन आहे उहो बि बंदि कयो वियो आहे। असांजे घरनि जे चौतरफ़ जेका से कंडेदार तार ॾिनी वई आहे। मुतालबो कनि पिया सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत खां नोटिस वरितो वञे, कंपनियुनि जूं जेको ज़्यादतियूं आहिनि उहे बंदि करे असां सां इंसाफ़ फ़राहम कयो वञे। गाज़ी बजीर, अवामी आवाज़ TV न्यूज़, ॻोठ वरवाई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।